अस्सलामुअलैकुम नाज़रीन। अव्वल अला अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजे कुदरत से कायम आ कदीम वाली वाहिद वाहिदहू राज़क रब रहीम सो साराया सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जो। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो ज़ेड चैनल। असीं तव्हांजी ख़िदमत में आणे रहिया आहियूं दिलचस्प ऐं अनोखियूं स्टोरियूं। सिंध जी उहा कहिड़ी दरगाह आहे, सिंध जो कहिड़ो शहर आहे जंहिंमें दरगाह खे खीर सां गुसल ॾिनो वञे थो ऐं इहा रस्म कॾहिं खां कीअं किथे अदा थी रही आहे उन बाबति तव्हां ॼाणंदा असांजे चैनल ज़ेड चैनल ज़रिए। तव्हांखे अॼु इन स्टोरी खां आगाह कंदासीं। उन खां अॻु तव्हां असांजे चैनल ज़ेड चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं तव्हां तकड़ियूं पंहिंजे नोटिफिकेशन जे ज़रिए ॾिसंदा रहो ज़ेड चैनल जूं दिलचस्प ऐं अनोखियूं स्टोरियूं।